जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 17 डिसेंबर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष जी पंचमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी तमामु सुठी तरह मेंटेन करे रखणी आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। अॼु भगवान सूर्य जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। परिवार में या पंहिंजे कार्यस्थल ते वाद विवाद या मतभेद भी थी तो सघे, त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे। धन प्राप्ति तव्हांखे अॼु थी सघे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। मन खुश रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों हुननि खे अॼु भगवान शिव जी उपासना करणु तमामु लाभदायक थींदो। खास करे ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदनात् मृत्योर्मोक्षयमामृतात् इहो मंत्र चई करे निकिरंदा त बहितर रहंदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। अॼु तव्हांजो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। अॼु स्वास्थ्य भी तमामु उत्तम रहंदो। परिवार में माहौल सुठो मिलंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते भी धन जी प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु तव्हांजो मन खुश रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई नओं कमु शुरू करणो हुजे त तमामु ॾींहुं बहितर आहे। अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, भाग्य तव्हांखे पूरो साथ ॾींदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट करण या नओं कमु शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। हिसाब किताब में भी थोड़ो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता प्राप्त थींदी। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। श्री राम जानकी विवाह त मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष जी जेका पंचमी थींदी आहे, हुन ॾींहं ते ईअं चवंदा आहिनि कि भगवान श्री राम जो ऐं सीता जी जो विवाह थियो हुयो। साण ई साण जेके तुलसीदास जी रामायण लिखी हुई, अॼु जे ॾींहं ते ई उहे लिखी करे पूरी कयो हुयो।
चवंदा आहिनि कि जंहिंजे बि विवाह कार्य में बाधाऊं अचंदी हुजनि या पंहिंजे जेके गृहस्थ आश्रम में रहनि था हुन जे मनमुटाव थो हले या विवाह करण खां पोइ जेका स्थिति आहे उहा ठीकु नथी हले, त अॼु जे ॾींहुं भॻवान श्री राम ऐं सीता जी जो पूजा करणु या हुननि जे मंदिर में वञी करे हुननि खे कुझु न कुझु चाढ़णु तमामु लाभदायक थींदो आहे। साण ई साण चवंदा आहिनि कि अॼु जो जेको मंत्र आहे उहो जेको तव्हां जाप करे काई बि शइ भॻवान खे चाढ़ींदव त गृहस्थ आश्रम जो सुख तव्हांखे प्राप्त थींदो। उहो मंत्र आहे ओम श्री जानकी वल्लभाय नमः। ओम श्री जानकी वल्लभाय नमः। त मां उम्मीद थो कयां तव्हां इहा ॻाल्हि सभिनीनि खे ॿुधाईंदव। कोई न कोई राम जी जे मंदिर वञी करे तव्हां भॻवान जा दर्शन पाईंदा ऐं सदा ही भॻवान श्री राम जो आशीर्वाद तव्हांजे मथां बरसंदो रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विकास जी जो, जेके इंदौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कम में जाम रुकावटूं थी अचनि, हुननि जे लाइ कोई उपाय ॿुधायो। त विकास जी, तव्हांजे कुंडली में प्रॉपर काल सर्प योग बीठल आहे, पितृदोष आहे, त तव्हांखे कोई ना कोई ज्योतिर्लिंग जे स्थान ते वञी करे तव्हांखे विधि विधान सां हुनजी पूजा कराइणु खपे त सभु विघ्न बाधाऊं दूर थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल आहिनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।